बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियो, मां आहियां हाकिम अली नारे जो। अॼु असां जंहिं मौज़ू ते डिस्कस कंदासीं उहो आहे पाणी ऐं हवा जी गिदलाण। साथियो, जीअं त असांखे ख़बर आहे त जेके बि दुनिया में जानदार आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगीअ जे गुज़र सफ़र जे लाइ हवा ऐं पाणीअ ते तमामु घणो डिपेंड कनि था पिया। ऐं पाणी ऐं हवा खां सवाइ हुननि जी ज़िंदगीअ जो सर्वाइव थियणु हिकु नामुमकिन अमल आहे। हाणे जेकॾहिं इहे ज़िंदगीअ जूं ज़रूरी शयूं, ख़ासि तौर ते पाणी ऐं हवा, जेकॾहिं गंदगीअ जे वर चढ़ी वञनि या ख़राबु थी वञनि या इस्तेमाल जे क़ाबिल न रहनि त इन्हनि जानदारनि जो सर्वाइव करणु यकीननि हिकिड़ो तमामु घणो ॾुखियो अमल हूंदो आहे। हाणे अचो त इन पाणी ऐं हवा जे गिदलाइण वारे टॉपिक ते कुझु वधीक तबसरो कयूं ऐं डिस्कस कयूं। साथियो, जीअं त गिदलाइण जी वस्फ़ सभ खां पहिरियों अचो त मालूम कयूं। जॾहिं असां गिदलाइण जी वस्फ़ खे ॾिसूं था त हिन जी वस्फ़ जा अहम जेके पहलू आहिनि या जेको मेन निचोड़ आहे उहो इहो बीहंदो त जॾहिं को नुक़सानकार मादो कंहिं शइ जे सफ़ाईअ खे ख़राबु करे त उनखे गिदलाइण चइबो आहे। हाणे जेकॾहिं काई बि शइ जेका बि असांजे इस्तेमाल जी आहे या असांजे माहौल सां वाबस्ता आहे, उहा जॾहिं इस्तेमालु करण जी कैफ़ियत में न रहे या इस्तेमालु करण जे लाइक़ु न रहे त उहा ख़राबु थी वेंदी आहे या उहा ख़राबु कंसीडर कई वेंदी आहे। अहिड़े तरह सां जॾहिं असां माहौल जी गिदलाइण खे ॾिसूं था त माहौल जे गिदलाइण में जॾहिं काई नुक़सानकार शइ या मादो माहौल जे सफ़ाई खे ख़राबु करे या माहौल में मिक्स थी वञे, माहौल में गॾिजी वञे त उनखे माहौल जी गिदलाइण चइबो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में गिदलाइण जी जेका वस्फ़ बीहंदी त कंहिं बि शइ जी सफ़ाई जे बिगाड़ खे या कंहिं शइ जे ख़राबु तोड़ी गंदे थियण खे उनजी गिदलाइण चइबो आहे। हाणे जेके शयूं उन्हनि खे ख़राबु कंदियूं आहिनि त उन्हनि खे असां गिदलाइण फैलाईंदड़ मादो चवंदा आहियूं। मिसाल, उहो मादो जेको कंहिं शइ जे सफ़ाईअ खे ख़राबु करे उनखे गिदलाइण फैलाईंदड़ मादो चइबो आहे। जीअं कागज़ आहे, थैली आहे, दुहूं आहे या अहिड़ी क़िस्म जूं ॿियूं शयूं जेके आहिनि उहे कंहिं बि शइ में मिक्स थी वञनि, गॾिजी वञनि त उहे उनजी जेका असुलु हालति हूंदी आहे या जेका सुठी सिहतमंद हालति हूंदी आहे उनखे मुतासिर कंदियूं आहिनि या ख़राबु कंदियूं आहिनि। साथियो, असांजी ज़मीन जे हिन ॻोल्हे ते अक्सर करे नोट कयो हूंदो तव्हां, ख़ासि तौर ते जेको असांजो इंडस्ट्रियल सेक्टर आहे, इहे जेके कीमियाई जेके बि कंपनियूं आहिनि उहे जॾहिं मुख़्तलिफ़ शयुनि जे प्रोडक्ट्स ते कमु कनि थियूं त उन्हनि इदारनि मां बेकार मादे जे सूरत में दुहूं ख़ारिज थी करे असांजी फ़िज़ा में मिक्स थिए थो पियो। ऐं इहो दुहूं ऐं गिदलाइण वारो जेको इहो कीमियाई दुएं जो जेको केमिकल हूंदो आहे या उनजो जेको असरु हूंदो आहे उहो असांजे साफ़ सुथरी फ़िज़ा खे तमामु घणो मुतासिर करे थो। जेकॾहिं हक़ीक़त में ॾिठो वञे त ज़मीन खे जेकॾहिं उहा कैफ़ियत मिली वञे त शायदि इन दुएं जो उनजे ख़ूबसूरती खे ख़राबु करण जो जेको असरु आहे उनजे लाइ उहा वीचारी दाएं, पर ज़मीन बेजान आहे, इन जे करे उहा दांत नथी करे सघे, पर इन्हनि शयुनि जो असरु असांजी ऐं तव्हांजी ज़िंदगीअ खे मुतासिर ज़रूरु कंदो आहे। हाणे हवा जी गिदलाइण ऐं उन जा गिदलाइण वारा मादा छा आहिनि, अचो त उन ते कुझु तबसरो कयूं। हवा जी गिदलाइण आहे छा, अचो उनखे पहिरियों मालूम कयूं। जॾहिं हवा कंहिं शइ जे करे पंहिंजी साफ़ हालति में न रहे त उनखे हवा जी गिदलाइण चइबो आहे। माना उहा हवा जॾहिं असांजे इस्तेमाल जे लाइक़ु न रहे या असां उन हवा में अची करे सही साफ़ पंहिंजी ज़रूरत वारी गैस या ज़रूरत वारी फ़िज़ा मां शयूं हासिलु न करे सघूं ऐं उहा हानिकार बणिजी वञे त उहा हवा जी गिदलाइण सॾिबी। हाणे हवा जा कुझु गिदलाइण वारा मादा हेठि ॾिजनि था। मिसाल जे तौरु जेकॾहिं असांजे हिन आबहवा में कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डाइऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन, नाइट्रोजन ऑक्साइड, मिट्टी, दुहूं या बारूद वग़ैरह मिक्स थी वञे त हवा सिहतमंद हालति में न रहंदी आहे ऐं उहा गिदली बणिजी वेंदी आहे या ईअं सम्झो त उहा ख़राबु थी वेंदी आहे जेका असांजी सिहत खे मुतासिर कंदी। हूअं बि वरी जॾहिं असां ॿियो मादो हवा खां पोइ बि असांजी ज़िंदगीअ जी जेका ज़रूरी शइ आहे उहा आहे पाणी। हाणे पाणी ख़ुदा जी ॾिनल हिकु अनमोल नेमत आहे। इवन जो जेके बि जानदार आहिनि उन्हनि जी ज़िंदगीअ जो मां त ईअं चवंदुमि त जेकॾहिं 100% गुज़र सफ़र जेको आहे उहो पाणीअ ते ई मुश्तमिल आहे ऐं इहो ई पाणी जेकॾहिं उन्हनि जी सही सूरत में न हुजे त तमामु घणो सिहतमंद ज़िंदगियूं जेके आहिनि उहे मुतासिर थींदियूं ऐं एतिरे ताईं जो उहे मौत जो ख़ाज बणिजी वञनि थियूं। जीअं हीअ स्टेटमेंट जेका WHO जे तरफ़ां डिक्लेयर थियल आहे त दुनिया में 40% मौत जेको आहे उहो गंदे पाणीअ खे वापराइण जे करे थिए थो पियो। हाणे हिन मां महसूसु थियो त साफ़ु पाणी असांजे लाइ केतिरो अहम ऐं केतिरो ज़रूरी आहे। हिन ज़मीन ते रहंदड़ जेके बि जानदार आहिनि पोइ उहे चाहे ख़ुश्कीअ ते रहंदड़ हुजनि या पाणीअ में ते रहंदड़ हुजनि, असांजे खाद खुराक सां वाबस्ता जानवर हुजनि या असांजे ज़रूरत वारे सामान खे खणण जे इस्तेमाल जा हुजनि या कहिड़ी बि क़िस्म जूं ॿियूं जानदार शयूं हुजनि, इवन ॿूटा हुजनि, उन्हनि सभिनि जो किथे न किथे कंहिं न कंहिं तरह सां तालुक़ु पाणीअ सां बणिजे थो पियो।
जेकॾहिं इहो ई पाणी साफ़ु सुथिरो न हूंदो त उहो उन्हनि शयुनि खे मुतासिर कंदो ऐं जंहिंजो हिन माहौल में मौजूदु जानदारनि खे तमामु घणो नुक़सानु रसंदो। हाणे पाणीअ जी गिदलाइण छा आहे अचो त उनखे मालूम करियो। जॾहिं काई शइ पाणीअ जी सफ़ाई खे ख़राबु करे उनखे इस्तेमाल जे क़ाबिल न रखे त उनखे पाणीअ जी गिदलाइण चइबो आहे। हाणे जेके शयूं पाणीअ खे गिदलो कनि थियूं या ख़राबु कनि थियूं उन्हनि में घणे भाङे जेके शयूं मिलनि थियूं उहे कागज़, थैलियूं, तेल, मोबिल, गंदो नेकाल वारो कचिरो, जीअं असांजे वॉशरूमनि जो जेको गंदो पाणी वञे थो पियो, या केमिकल वग़ैरह। इहे शयूं जेकॾहिं पाणीअ में मिक्स थी वेंदियूं त पाणी गंदो बणिजी वेंदो आहे। छो त सिहतमंद पाणीअ जी या साफ़ु सुथिरे पाणी जी इहा निशानी आहे त उहो बेज़ाइक़े हूंदो, बेरंग हूंदो आहे ऐं उनजो कोई बि हवास या ईअं सम्झो उनजी बूइ महसूसु न थींदी आहे। जेकॾहिं कंहिं बि पाणीअ में को ज़ाइक़ो महसूसु थिए त उन में काई न काई शइ मिलियल हूंदी आहे। या जेकॾहिं पाणीअ जो कोई बि शफ़ाफ़ कलर खां अलावा माना ट्रांसपेरेंट कलर खां अलावा कोई बि रंग महसूसु थिए त उन मां बि इहो ज़ाहिर थींदो त उन में काई न काई शइ मिक्स थी वई आहे। पाणीअ जी काई बि बूइ न आहे, जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी बूइ महसूसु थिए त उन में बि असांखे इहो महसूसु करणु घुरिजे त उन पाणीअ में काई न काई शइ मिक्स थी वई आहे। माना साफ़ु सुथिरे पाणी हुजण जे लाइ इहो ज़रूरी आहे त हू बिना बूइ वारो हुजे, बिना रंग वारो हुजे ऐं बेज़ाइक़ो हुजे, तॾहिं असांखे उहो महसूसु न त उहो पाणी साफ़ु हूंदो आहे। हाणे इहो साफ़ु पाणी छो मुतासिर थिए थो या छो ख़राबु थिए थो पियो? असांजी हिन रोज़ाना जी ज़िंदगीअ में केतिरा ई दफ़ा असां जेकॾहिं मुख़्तलिफ़ जायुनि तां गुज़र सफ़र कयो हूंदोसीं त असांखे नज़र आयो हूंदो त वाहन में या दरियाउनि में जेके शहरनि मां निकाल जा पाणी हूंदा आहिनि उहे वञी करे उन्हनि वॾनि वाहन में मुंतक़िल थियनि था ऐं उन्हनि में उन पाणीअ खे गंदो कनि था, ख़राबु कनि था। इवन जेके इंडस्ट्रियल सेक्टर आहिनि उन्हनि जो बि जेके वेस्ट या बेकार मादो हूंदो आहे उहो बि किथां न किथां ख़ारिज थी करे कंहिं न कंहिं पाणीअ में अची करे मिक्स थिए थो पियो। असां कोशिशि कयूं या त अहिड़े क़िस्म जा फिल्टर प्लांट लॻायूं त जेके उन गंदगी वारे मिक्स थियल मादे खे उन मां टोटली लेवल ते प्योर साफ़ु करे पाणीअ खे सही इस्तेमाल जे लाइक़ु बणाए करे पोइ इस्तेमालु करियूं। या जेको इहे वेस्टेज ऐं बेकार शयुनि वारो जेको ख़ारिज थियण वारो कंपोनेंट आहे इन जी कंहिं तरह सां घटिताई कयूं त जीअं घणे भाङे बेकार थींदड़ शयूं जेके आहिनि उहे पाणीअ में अची करे उनखे मुतासिर न कनि। हवा ऐं पाणी जे गिदलाइण जो कंट्रोल जो कुझु ॿियूं अहम पॉइंट बि आहिनि जिन ते अचो त कुझु डिस्कस कयूं। जीअं हिकिड़ी शइ आहे त जेके ऑटोमोबाइल आहिनि माना जेके बि मशीन वारियूं गाॾियूं आहिनि उहे हमेशह चेक कयूं वञनि। हाणे उन्हनि जी जेका मोबिल वग़ैरह हूंदी आहे चेक न, कॾहिं कॾहिं कुझु गाॾियूं हूंदियूं आहिनि जेके धूं ख़ारिज कंदियूं आहिनि कुझु शयुनि जे करे, जेकॾहिं असां उन्हनि खे चेक कंदा रहंदासीं उन्हनि जी सही कंडीशन खे ॾिसंदासीं त अहिड़ी नौबत घटि ईंदी। लीड खां पाक पेट्रोल इस्तेमालु कयो वञे, छो त लीड जंहिं पेट्रोल में मिक्स हूंदो आहे उहो हानिकार साबित थींदो आहे। ऑटोमोबाइल गैस ते हलायूं वञनि या जेके मशीनी गाॾियूं आहिनि जेकॾहिं उहे गैस वारियूं थींदियूं त जेको ऑटोमोबाइल फ्यूल जो जेको वेस्टेज जो जेको ख़ारिज थियण वारो कंपोनेंट आहे उहो घटिजी वेंदो। तेल जे ॿारण वारी जाइ ते शमसी तवानाई, हाइड्रो पावर ऐं हवा वारी तवानाई खे इस्तेमालु कयो वञे। इहा बि असांजे हवा ऐं पाणी जे गिदलाइण जे ज़ाब्ते खे कुझु कंट्रोल में आणे थी। जानवरनि जो छेणो ज़मीन में इस्तेमालु कयो वञे त जीअं ज़मीन पिणु ताक़तवर बणिजे, उन छेणे खे असां पाणी में या असांजे रोज़ाना ज़िंदगी वारी ॿियनि जायुनि ते अचण खां उन्हनि खे घटायूं त वधीक बहितर रहंदो। बेकार मादा या ज़ाया थियल शयूं खुलियल जायुनि ते न उछलाइजनि ऐं पंहिंजे माहौल में मौजूदु हर शइ खे साफ़ु रखियो वञे त जीअं असांजे हवा ऐं पाणी ऐं असांजी ज़िंदगीअ सां वाबस्ता जेके शयूं आहिनि उहे मुतासिर न थियनि, गिदलियूं न थियनि या ख़राबु न थियनि। साथियो, हीउ हुयो हवा ऐं पाणीअ जे गिदलाइण जो तबसरो जेको तव्हांजे साम्हूं रखियोसीं। उमेदु आहे त तव्हांखे हवा ऐं पाणीअ जे गिदलाइण वारी ॻाल्हि मुकमल सम्झ में आई हूंदी ऐं उमेदु कयूं था त इन हवा ऐं पाणीअ खे साफ़ु रखण जे लाइ तव्हां पंहिंजे पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कंदव त जीअं उहे ॿियनि जानदारनि खे तकलीफ़ वारी कैफ़ियत में न अचे। इनशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट टॉपिक सां तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।